वज़ीर आज़म सां मुलाक़ात में घणो कुझु हासिल कयो पर विञायो कुझु बि नाहे। पंहिंजे इदारे ऐं वकीलनि खे मायूस न कंदड़ चीफ जस्टिस साकिब निसार जा मरी में गैर क़ानूनी अदावतुनि वारी केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। पंहिंजे वॾे भाउ ऐं इदारे ते भरोसो रखियो, चीफ जस्टिस जो सरदार लतीफ़ खोसा खे जुमिलो। वफाकी एंटी करप्शन कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी ते टिडाप स्कैंडल केस में फ्रॉड ऐं इख़्तियारनि जो ग़लति इस्तेमाल करण ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। यूसुफ रज़ा गिलानी तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त संदसि ख़िलाफ़ वाइदा माफ़ गवाह जे खेसि शक्ल बि ॾिनी पई वञे। गॾोगॾु ॿुधाईंदा हलूं संदसि इहो बि चवणु आहे त नवाज़ शरीफ़ पंहिंजी ग़लती जो एतराफ़ कयो आहे। अरिड़हीं तरमीम वापसि वठण जी कोशिशि थी त सख़्तु मुज़ाहिमत कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट MQM जे कन्वीनरशिप बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे मुअत्तल करे छॾियो। अदालत फारूक सत्तार खे MQM जे कन्वीनर तौरु बहाल करे छॾियो। डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं कन्वीनर कंवर नवीद जमील खां जवाब तलब। फारूक सत्तार पंहिंजी दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा कई हुई। ॾखिण ऐं विच एशिया बाबति अमेरिकी नायब परॾेही वज़ीर एलिस वेल्स सरकारी दौरे ते पाकिस्तान पहुची वई। एलिस वेल्स दौरे दौरान परॾेही वज़ारत जे अमलदारनि समेत अहम सियासी अॻुवाननि सां मुलाक़ातूं कंदी। अफ़गान सूरत हाल ऐं ख़िते जे अमन अमान जी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। रोड़ी जे छुहारा मंडी में गोदाम जे छित किरण सबबि फौत थी वियलनि जो अंग 13 थी वियो। फौत थियलनि में ॿार ऐं औरतूं बि शामिल। वॾे वज़ीर जी सखर जे कमिश्नर खे जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। वाटर कमीशन जे सरबराह कुझु ॾींहं अॻु मुतासिर गोदाम सील करण जो हुकुम ॾिनो हो। कमिश्नर सखर चयो आहे त फैक्ट्री बंदि कराइण लाइ म्यूनिसिपल कमिश्नर ऐं पुलिस खे ख़त लिखियो हो। डेप्यूटी कमिश्नर मूजिबि मालिक सील कयल गोदाम खे खोलायो। गोदाम मालिक ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट सरकारी ज़मीन पंहिंजे घर भातियुनि जे नाले मुंतक़िल करण वारे केस में टंडवाल हयार जे अॻूणी ज़िलई नाज़मा ऐं नून लीग सैनेटर राहिला मक्सी जी अबूरी ज़मानत में 25 अप्रैल ताईं वाध करे छॾी। जांच में सहकार करण जी हिदायत। एंटी करप्शन खाते पारां राहिला मक्सी ते जांच में सहकार न करण जा इल्ज़ाम। एंटी करप्शन जी अदालत में राहिला मक्सी ख़िलाफ़ 74 एकड़ सरकारी ज़मीन पंहिंजे पुट ऐं धीअ जे नाले करण जो केस हलंदड़ आहे। सवात में दहशतगर्दनि सां महाडो अटकाईंदड़ बहादुर न्यानी ऐं नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई जी वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी सां मुलाक़ात। मुमलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब बनूश रहमान ऐं मारवी मेमण बि मुलाक़ात में मौजूद। मलाला यूसुफ़ज़ई सदर आर्मी चीफ ऐं ॿियनि अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ात कंदी। मलाला यूसुफ़ज़ई सवात में दहशतगर्द हमले में मरणीन थियण बाद परॾेह मुंतक़िल थी वई हुई ऐं 6 सालनि खां पोइ 3 ॾींहनि जे दौरे ते पंहिंजे ख़ानदान समेत ॾेह पहुती आहे। सुप्रीम कोर्ट में इस्लामाबाद जे इलाइक़े इजरा शाह मुक़ीम में गंदगी बाबति पाण मुरादी नोटिस जी ॿुधणी। अदालत पारां हिजरा शाह मुक़ीम म्यूनिसिपल कमेटीअ जे चेयरमैन ते कावड़ जो इज़हार। तव्हां 1.25 साल अंदरि सफ़ाई सुथराई बाबति कुझु नाहे कयो। तव्हांजे इलाइक़े में खोड़ मसइला आहिनि। सभु कम असांजे करण जा न आहिनि। चीफ जस्टिस साकिब निसार जा रिमार्क्स। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में शरीफ कुटुंब ख़िलाफ़ इवेंट फील्ड रेफरेंसिस जी ॿुधणी अॼु थी रही आहे। शरीफ कुटुंब जो वकील JIT सरबराह वाजिद ज़िया खां आॾी पुछा कंदो। नैब लाहौर आशियाना हाउसिंग स्कीम जी जांच लाइ वज़ीर आज़म जे प्रिंसिपल सेक्रेटरी फवाद हसन फवाद खे अॼु तलब करे वरितो। फवाद हसन फवाद ते आशियाना हाउसिंग स्कीम जो ठेको मनपसंद कंपनी खे ॾियण जो इल्ज़ाम आहे। सिंध जो नाले वारो आलम मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी 74 वरियनि जी ॼमार में कराची जे अस्पताल में लाॾाणो करे वियो। सोग में शाहपुर चाकर ऐं भरपासे जा इलाइक़ा बंदि थी विया। जनाज़ी नमाज़ शाम 6 वॻे अदा कई वेंदी। वेनेज़ुएला जे जेल में हंगामो। बाहि लॻण जे नतीजे में 67 कैदी फौत थी विया। जेल अमलदारनि चयो आहे त क़ैदियुनि अहलकारनि खां हथियार खसण ऐं जेल भञण जी कोशिश कई।
पाकिस्तानी फिल्म केक सुभाणे रिलीज़ थी रही है। आमना शेख ऐं अदनान मलिक जी फिल्म में सिंधी गीत भी शामिल। फिल्म रिलीज़ थियण खां अॻु एशियन फिल्म फेस्टिवल लंडन में बहितरीन हिदायतकार जो अवॉर्ड पंहिंजे नाले करे चुकी है। आजाद कहाँ है? आज तुम में ना होने का कोई दुख नहीं है मुझे, क्योंकि मैं अपना फर्ज निभा चुका हूं। अपना हक मांगो, मांगने से ना मिले तो छीन लो। ये क्या है? मैं तुम्हें मरता हुआ नहीं दे सकती आजाद। वालारियल कश्मीर जी आज़ादी ते ठहियल लॉलीवुड फिल्म आज़ादी जो ट्रेलर जारी। फिल्म हलंदड़ साल ईद उल फितर ते रिलीज़ थींदी।